जुडो टाउन कमेटी इंतजामिया की गफलत लापरवाही सबब शहर में निकासी जो निज़ाम तमाम घणो ख़राब थी चुको है। एक तरफ त गटर लाइन जो पानी रोडन ते बीठल नज़र अचे तो ॿिए तरफ बरसाती पानी की निकाली जो भी को बंदोबस्त ना है, जंहिंजे करे शहरी सख्त परेशानी में मुब्तला आहिनि। असांखे जाम तकलीफ़ आहिनि पानी जी वजह सां। असांजी दुकान हींअर खोली आहे, पोइ असांजे बाज़ार में केरु अचण लाइ तयारु कोन्हे ऐं जमानदार खे चऊं था त बाबा छा करियूं, असां वटि को आहे कोन्हे, फैसिलिटी कोन्हे। बारिश खां पोइ बारिश वसण खां पोइ हिते जेको आहे सो पाणी जमा थो थी वञे। असांखे ॿारनि खे नंढनि ॿारनि बच्चनि खे मायुनि खे अचण वञण में जेको ॾाढी परेशानी थी थिए, माण्हू हिते हली कोन था सघनि। जो सेंट्रल जो एरियो आहे ऐं जेको मार्केट आहे पंहिंजी गोल मार्केट, ही मरकज़ आहे शहर जो, ऐं हिते पाणी जो निकास तव्हां ॾिसो पिया त ॿ ॾींहं बरसाति खां पोइ पाणी अॻियां पोयां कोन थो थिए। मक़सदु निकास जो सिस्टम कोन आहे। तव्हां टाउन जी जेकी इंतिज़ामिया आहे उन्हनि खे खपे त गवर्नमेंट जो ॾिसनि त सही एतिरो पाणी छो निकास छो कोन थो थिए हिते, एतिरो को एक्शन वठी वञे त छा एतिरो मसइलो छो थिए पियो। शहरियुनि जो मुतालबो आहे त जुडो टाउन इंतजामिया खे घुर्जे त शहर में सफ़ाई जे निज़ाम खे बहितर बणाइण में संजीदगी जो मुज़ाहिरो करे, जीअं तमामु परेशानी मां निकिरी सघनि। कैमरामैन उमर अकरम सां गॾु शाहिद मजीद, सिंध टीवी न्यूज़, जुडो।